जी त नाज़रीन गढ़ी हसन ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ शाखनि जीअं गढ़ी हसन ब्रांच खां निकिरंदड़ गढ़ी हसन डिस्ट्री हैरो माइनर ऐं दुबी माइनर ते जेकी आहे त ऑपरेशन करे जेकी आहे त सवें घर ड्राहे पट कया विया आहिनि। घरनि खे ड्राहे पट करण बाद जेकी आहे त जेके उहे उते मुतासिरीन आहिनि उहे खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार बणियल आहिनि। चूंडियल नुमाइंदनि पारां बि इन्हनि जी का वाहुर न थी सघी आहे। उन ई हवाले सां अॼु उन्हनि सां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं त उहे उन बाबति छा था ॿुधाइनि ऐं हुकूमती अमलदार बि हुननि वटि हिन वक़्त ताईं न अची सघिया आहिनि। अचो त साणनि वीचार वंडियूं। असां वेठा हुआ हिते उस में, असांजा बच्चा उस में पिया आहिनि, असांजो माल मरे थो बुख ते, पाण बुख ते वेठा आहियूं राति खां वठी। न को वॾेरो अचे थो, न को ॿियार को पंहिंजे बगल में वेठो आहे, एसिन में वेठो आहे। असां उस ते पिया आहियूं, मरूं था, कमर जो मरीज़ हूं, असांजो को बि को कोन्हे। असां सां नाजाइज़ी ज़ुल्म थियो आहे। असांजा गेॾरा बगार सिरा विया ख़तमु थी, असांजो का शइ कोन बचियो आहे। असां सां ज़ुल्म हले थो, वहिल हले थो, छोड़ो सियासी जो चकर आहे, ॿियो कुझु न आहे। घर ड्राया पिया आहिनि। असां ग़रीब माण्हू 100 रुपया कमाए ॿारनि जे पेट जे पालण खां हैरान आहियूं। हे घर जो डृथ आहे। असां त सोचूं त इन असां पूरी ज़िंदगी हाणे इते ई खटनि जे छांव ते वेही गुज़ारींदासीं। असां ॾाढा ॾुखिया आहियूं, पर ज़िंदगी खां बि असां वाक़ई बिल्कुलु हक़ीक़त जी ॻाल्हि आहे, असां पंहिंजी ज़िंदगी खां बि हाणे तंग थी रहिया आहियूं। ॿाल बचनि सां गॾु ॿाल उस ते असांखे फ़िक्र, हिकु घर जो फ़िक्र आहे, ॿियो हाणे 100 रुपयो अॻे त कमाईंदासीं, हाणे 100 में काथे जायूं ठहंदा, काथे इहा हर चीज़ थींदा। असां पंहिंजी ज़िंदगी खां तंग रहिया आहियूं। इहो बि अपील कयूं था, गुज़ारिश कयूं था हुकूमत खे असां सां इंसाफ़ कंदा। लेकिन असां ॾिसूं था ज़मीनदार आहे, हर को आहे, वॾेरो आहे, जो बि आहे, हर को पंहिंजे लाइ आहे। कल्ह टियों ॾींहं वटि असांजो घर ड्राइण त हिकिड़ो ई ज़मीनदार असां को अची कोन पुछियो अथनि जो तव्हांजो हालति कीअं आहे, कीअं तव्हांजो हालति आहे। जीअं जे खट जे हेठि वेठूं, असां कंहिंखे बि नथा ॾिसूं हिन वक़्तु ताणी। इहो बि तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां टाइम ऐं मौक़े ते पुॼी रहिया आहियो। असां तव्हांजी घणो घणो शुक्रगुज़ार आहियूं। नुमाइंदा असलम अबड़ो आहे, मोहम्मद मियां सूमरो आहे, हिते असांजो MNA। उन महिल इलेक्शन जे टाइम त ॾिसो था पाण घर घर वञनि पिया। हाणे ख़बर न आहे अलाए किथे निंड आहिनि, अलाए किथे चकर, अलाए छा आहे। बहुत मिसकिननि जो हे घर ड्रायल आहिनि। अची ॿियो त कुझु न आहिनि, मिड़ई सहारो त ॾियनि या हिननि खे मुतबादल जॻह त वठी ॾियनि। हिननि वटि त पैकेज बि खोड़ आहे, पैसा बि अथनि। ग़रीबनि खे छा, हिकु जेकॾहिं लख लख ॾियनि, हे 100 घर ड्रायो आहे, हिननि जो बि किरोड़, हुननि वटि कई किरोड़ आहिनि। जॾहिं इलेक्शन थींदो पोइ चवंदा त असां तव्हांजे लाइ हे कुझु कंदासीं, हो कुझु कंदासीं, हे कुझु कंदासीं। ॾिसो था मिसकिननि जो जेको हालति थियल आहे। वरी बि शाबाश आहे जेका बि न्यूज़ वारनि खे, जेको घर घर वञी हिननि जो आवाज़ु ऐवाननि ताईं पहुचाए रहिया आहिनि। शाबाश आहे मीडिया वारनि खे। जो त हे इलाइक़ो आहे, हिते मोहम्मद मियां सूमरो साहिबु बि 2-3 चकर वोटनि जो टाइम आयो आहे। मोहम्मद असलम अबड़ो साहिबु आयो आहे, इजाज़ ख़ान जखराणी आयो आहे, ज़ेब ख़ान पहवर आयो आहे। हाणे इन्हनि जे एरिया में हर MPA जे एरिया में इहो ड्रो लॻो पियो आहे त कॾहिं हिननि अची न दिलासो ॾिनो आहे, न आया ई आहिनि। बाबा हाणे जेके तव्हांजा घर ड्रया आहिनि तव्हां सां असां माली मदद कंदासीं, पर ज़ाहिर अॼु तोड़ी बि न आहिनि। असां वोटनि जो टाइम ते वॾा आसरा ॾींदा आहिनि, तव्हांखे नौकरियूं मिलंदा आहिनि, हे शइ मिलंदो आहे, हो शइ मिलंदो आहे। उन खां अलावा हाणे त हे शइ ड्रही विया आहिनि। पाण ॾिसनि था मीडिया ते, फेसबुकनि ते, सभु शइ ते त ग़रीबनि सां अहिड़ो नाहक थियो। जेको सियारे में ड्रथा त उहो सर्दी में उन्हनि सां मौत अची वियो, हाणे गर्मी में ड्रया त वरी उस में पिया आहिनि। हिननि खे असांजो इहो अर्ज़ु आहे, मुतालबो आहे त हर अवाम ॾुखे टाइम में अची हिननि सां मदद करनि, दिलासो ॾिए। घर ड्राए पट करे विया आहिनि, असां पट ते वेठा आहियूं, कोई बि दाद फिराद नथो थिए, न असांखे कोई पुछा करणु आयो आहे। असां उस ते वेठा आहियूं, अलाह खे यादि कयूं। हर को अचे थो वञे थो गाॾियुनि ते, असां न लहे थो न पुछा करे थो। हिकु महांगाई वधी वियो आहे, ॿियो नंढा बच्चा आहिनि, असां घर पालण लाइ आज़ूज़ूं, मथूं असांजो हे तोहमत ॾेई विया, जायूं ड्राई विया, छांव बि न आहिनि, उस ते वेठा आहियूं। ज़ुल्म आहे असां सां, इहो असांजा नाहक आहे। असांजो पूरो मालण जो प्लान आहे। असां पाण ज़िंदगी खां बेज़ार थी विया आहियूं। 150 कमाए बचनि खे पालियूं या असां घर ठाहियूं। असां इहो उस ते वेठा आहियूं, असांजो कोई बि मदद नथो करे, न कोई पुछा करे थो। असां सां इहो ज़ुल्म हले थो। इन ज़ुल्म जे इंतिहा में तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो। नाज़रीन नवी ऑपरेशन में बेघर थींदड़ मुतासिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवण हो त काफ़ी ॾींहं गुज़री विया आहिनि, हू जेके आहे त खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार बणियल आहिनि। हिते तक जा चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि ताहाल हुननि जे जेके आहे त हाल भाई न थी सघिया आहिनि ऐं न ई को जेको आहे त हुकूमती अमलदार हिननि वटि पहुतो आहे। हिननि वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि खां मुतालबो कयो आहे त हिननि खे जेके आहे त मुतबादिल जॻहूं ॾेई को रिलीफ पैकेज हिननि खे ॾिनो वञे त जीअं ही ॿीहर जेके आहे त पंहिंजा घर अझा ठाहे ॿीहर आबाद थी सघनि। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।